वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। शुक्र है तो के होश अची वियो ज़ीनत। हाणे ये ज़ालिम बची न सघंदा। जिन तुंहिंजो इहो हशर कयो आहे, अल्लाह पाक हक़ वकील आहे, तोसां ज़रूर इंसाफ़ कंदो। अमड़ मुंहिंजी ज़ीनत सां एतिरो न ॻाल्हाए। जॾहिं हूअ सिहतयाब थी वञे न, पोइ हुन सां दिलि भरियूं ॻाल्हियूं कजां। चाचा तव्हां ॼाणो था त मां ज़ीनत जे लाइ केॾी फ़िक्रमंद हुयसि, केॾी परेशान हुयसि। मां अल्लाह खां दुआऊं ॾाढियूं घुरियूं ऐं मुंहिंजियूं दुआऊं क़बूल थियूं। चाचा सावण, तव्हां भले उताक ते वञो, मां ज़ीनत सां वेठी आहियां। मां उताक में वञी छा कंदुसि धीअ? मुंहिंजी रुगो रब खे इहा दाह आहे। है दुनिया जे दरनि तां त मां घणो मायूस थी चुको आहियां धीअ। चाचा सावण, मुसीबतूं, परेशानियूं ऐं हादसा ज़िंदगी जो हिस्सो हूंदियूं आहिनि। ज़िंदगी जा हादसा इंसान खे मज़बूत कंदा आहिनि। गर्मियूं सर्दियूं सिर ते सहण खां पोइ वण ॿूटा ऐं वलियूं गुल झलींदियूं आहिनि। इहो त सच आहे बचा, पर पेरनि में लताड़ियल वलनि खे साए थियण में वक़्तु लॻी वेंदो आहे। मुंहिंजी न्याणी वीचारी ज़ीनत गणतिन में गरियल वण में वेढ़ी लॻल वण जहिड़ी थी वई आहे। सावण फ़कीर, आऊं अमीन तौर खान बहादुर जे चवण ते तोखां ज़ीनत जो बयान वठण आयो। चाचा धणी बख्श, ज़ीनत जी तबियत ॻाल्हाइण जहिड़ी न आहे। बाबा तव्हां हितां वञो, असांखे कुझु ॻाल्हाइणो आहे। ज़ीनत दी, तो मथां जंहिं ही ज़ुल्म कयो आहे न, खान बहादुर उनखे असुल कोन बख़्शींदो। तूं मूंखे ॿुधाए त तोसां इहा अन्याय कंहिं कई आहे? बस कर, बंद कर पंहिंजो इहो रोज़ ई राड़ो। ऐं मुंहिंजी ॻाल्हि थोरो गौर सां ॿुध। मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कोन्हे। मां तोखे आज़ाद करे छॾींदुसि, मुंहिंजे बदिले बस तूं मूंखे ख़ुशि कर। दौलत चवंदी दौलत ॾिनोमांइ, पैसा चवंदी पैसा ॾिनोमांइ, पोइ तोखे आज़ाद करे घर मोकिलींदुसि। अम्मा, मां उन खां पुछी थकी पई आहियां, कुछ जवाब नथी ॾे, रुगो थी रोए। छा कयूं? हाँ मां, ॻाल्हाए न सघंदी हूंदी, तकलीफ़ में हूंदी वेचारी। अम्मा, इहा ॻाल्हि न आहे। असल में हू कुछ लिकाइण जी कोशिश करे रही आहे। टिजंदी हूंदी वेचारी पुट, तॾहिं त चुप आहे। हिरास दिल मां निकिरी वेंदुसि त सही थी वेंदी। बाबा उन जी मदद लाइ शहरोज खान सां मिलियो आहे, ऐं जेकॾहिं खान बहादुर पंहिंजे पुट जी फर्माबरदारी करे वियो त पोइ बाबा जो छा थींदो? खान बहादुर जे पंहिंजे पुट जो नाजायज़ साथ ॾिनो आहे न, ऐं हुननि न्याणियुनि सां ज़ुल्म कयो अथसि त ख़ुदा जो कहर किरंदो। अम्मा, मुंहिंजी दिलि त वहमन ऐं विसविसन में आहे। अलाए अम्मा छा थियण वारो आहे? तुंहिंजी इहा उमिरि आहे दिलि में विसविसा पालण जी? तुंहिंजो छा वञे हिननि कमनि में? ज़ीनत ॼाणे, हुनजो पीउ ॼाणे, खान बहादुर ॼाणे, पिणे ॼाणे, इन में तुंहिंजो छा वञे? तूं वञी घर जो कमकार करे, तुंहिंजो छा वञे हिननि किसनि में? खणी ॿियनि जा मसला वेठी हूंदी आहे सॼो ॾींहुं। अदीफापुल नंढी मालकियाणीअ चयो आहे त शहरोज खान जे रस्ते मां न हटियो न त उहो मूंखे हवेलीअ में पेर बि रखण न ॾींदी। तूं मुंहिंजी वॾी भेण आहे, तूं का मुंहिंजे लाइ दुआ कर त का सणाई थी पवे।
अधी ॻाल्हियूं अहिड़ियूं थी करी जो लिखण जहिड़ियूं मुंहिंजा कम के चोखो आहे न जो हाणे साईं मुंहिंजी दुआ क़बूल थींदी। सियाणनि सच चयो आहे, पंहिंजी वठी जो वेज न तबीब। हाणे तूं भेण आहीं नंढी, तोला दुआ छो न कंदुसि? अलाह कंदो, सभु सणाई थी वेंदई। अदी हे जेको मुंहिंजो अछो मुंहुं थियो आहे न, इहो कंहिंजे करे थियो आहे ख़बर अथई? इन तो वारे पुट गामूअ जे करे। अरे कहिड़ियूं थी इन जूं ॻाल्हियूं करी? इहे चोर त मूंखे वेह जो मानियूं खाराए छॾियूं आहे न। हाणे गामण मंझां गामू सचार थो थिए त किथे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल ई कोन छॾियो अथसि। हाणे पंहिंजे घर में वेठी आहियां, हाणे मूंखे त ॼण भितियुनि खां बि टप थो थिए त किथे का अहिड़ी ॻाल्हि न निकिरे जो छोरो ॿुधी न वठे, वञी सॼे ॻोठ में पढ़ो ॾींदो। अदी मां त चवां थी हिनखे परणायसि, परणाईंदीअसि न त हिन ते ज़िम्मेवारियुनि जो भार पवंदो, पाणे सुधरी पवंदो। हाणे माइनि जेके पंहिंजी धीअरियूं आहिनि पंहिंजे पेटां ॼणियूं आहिनि, विहाणनि मां कोन लथियूं अथनि जो बसि हाणे इहे उछले ने छोरे खे ॾेई छॾींदा। अदी चवंदा आहिनि न त जंहिंजी गुंदीअ में दाणा उनजा चरिया बि सियाणा। अॼुकल्ह हर को माल ते हिरके थो। वॾी धरावत पई आहे मूं वटि, वॾी धरावत पई आहे। ऐं सॼी तोखे ख़बर आहे न त आहे छा असां वटि? अदी जे न मरहायत जा पूरे ॻह खोटे त तो वटि बि खान बहादुर जेतिरी मिल्कियत पई आहे। अल्लाह 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 कर, रब खे यादि कर। ऐं छो थी मुंहिंजो सिर विञाई? मूं वटि जेका मिल्कियत आहे न, जेको खज़ानो मूं वटि पूरियल आहे, उहो त सॼो तोखे ख़बर आहे। अदी जे शुक्र कंदीअ न त तो वटि सभु कुझु आहे, न त नाशुक्रनि वटि सोना जबल हुजनि त बि ईअं ई रड़ियूं कंदा वतंदा। वेहो बाबा, वेहो वेहो। बाबा जॾहिं आऊं चवंदो आहियां त राज जा माण्हू मुंहिंजा माण्हू आहिनि, मुंहिंजा बच्चा आहिनि, राज जूं न्याणियूं मुंहिंजूं न्याणियूं आहिनि, इहो सभु आऊं सची दिलि ऐं सची नियत सां चवंदो आहियां। इन ई करे ई ज़ीनत सां थियल ज़ुल्म ते आऊं इहो ई सम्झंदो आहियां, इहो ई महसूस कंदो आहियां। इहो ज़ुल्म मुंहिंजे औलाद ते थियो आहे, मुंहिंजी न्याणी ते थियो आहे। अंदर में तड़पी तड़पी आऊं पंहिंजो पाण सां जंग करे रहियो होसि। इहो वाइदो कयो हुउमि त आऊं ज़ीनत सां इंसाफ़ कंदुसि ऐं ज़ीनत जे तोहिन खे आऊं जेसीं ताईं अंजाम ताईं न पहुचाईंदुसि, ओसी ताईं आऊं सुख जो साह न खणंदुसि। छा ॻाल्हि आहे? तव्हांखे आंग छो सूंघी वियो आहे? सरकार, शहरोज़ खान खे इन इल्ज़ाम मां आजो कयो वियो। तोखे पूरी ख़ातिरी आहे या छोकिरी डप ऐं दॿा में अची वई आहे? कमदार, शहरोज़ खे बचाइण जे लाइ तव्हां रस्ते तां ॻाल्हि फेराए त कोन आया आहियो? न ताऊं पूरी पक वठण जे लाइ छोकिरीअ सां पाण मिलंदुसि, ऐं जॾहिं आउं छोकिरीअ सां मिलंदुसि त मूंखे कूड़ ऐं सच जी ख़बर पइजी वेंदी। बेशक तव्हां ज़ीनत सां पंहिंजे तौरु मिली पोइ छा करे सघो था? धणी बख़्श, तूं छा थो चाहे? सरकार, ज़ीनत शहरोज़ खान जो नालो कोन वरितो, चई पिए त रब्बू ऐं ख़ादिम उन्हनि खे अगवा कयो आहे ऐं बेइज़ती करण जी कोशिश कई ऐं उन्हनि खे धक हणी अधमो करे छॾिया। ज़ीनत बयान इहो ॾिनो आहे। धणी बख़्श, सूबेदार बचल खे फोन करे चई छॾ त ख़ादिम ऐं रब्बूअ सां कानून मुताबिक़ वर्ताव। बाबा राज मां कंहिंजे बि ज़हन में को सवाल हुजे या को शक हुजे त वो बेधड़क
चई सघे थो ॿुधाए सघे थो। ज़ीनत जे हवाले सां कंहिंजे बि ज़हन में या दिलि में को बि शक शुबो हुजे या का ॻाल्हि हुजे त करे सघे थो, या शहरोज़ ख़ान जेॾो ई हुजण जो कंहिं वटि बि को सबूत आहे त उहो हिते पेश करे सघे थो। बाबा जेकॾहिं कंहिंखे बि को शक न आहे त पोइ तव्हां वञी सघो। अमड़ छो थी रोए, छो थी हिन पी जो हाँ खे जोड़ी। हाणे रोण मो छा थींदो दिया, न रो, हाणे छा थींदो, लिखे जो लेखा है, जेको भी लिखियो आहे रोण मां कुछ भी कोन थींदो। बाबा दुख रुगो मुझे भाग में छो लिखियल आहे। नंढे लाइक वठी पंहिंजा गोढ़ा पीअंदे वॾी थी आहियां। मूं जहिड़ी कानी भागी इन ॻोठ में हूंदी। दुखन पुठियां सुख ईंदा आहिनि, रातिन पुठियां ॾींहं ईंदा आहिनि। अल्लाह तुंहिंजो बि कॾहिं न कॾहिं भलो कंदो, को त सिज उभरंदो, जेको तुंहिंजे लाइ सुख ई सुख खणी ईंदो। हे मूं ग़रीब पीउ जी दुआ है तोखे। बाबा तू चवीं थो त मां मञा थी, पर ही उभरंदड़ सिज, चंड ऐं तारा, हिननि जे मथां त मुंहिंजो एतबार ई ख़तम थी वियो आहे। मुंहिंजे लाइ त सभिनीनि ॾींहंनि जा मुंहुं हिकु जहिड़ा रहिया आहिनि। हाणे तूं गूंगी थी वई थीअ, जीअं लोक खे को लका न पवे। ही ज़मानो सिर्फ़ तमाशो ॾिसण वारो आहे। कंहिंजे सूरनि सां ज़माने जो को बि कमु कोन्हे। कोई कंहिंखे कोन पुछंदो आहे धीअ। मां सच थो चवां धीअ, औखे में अल्लाह खां सवा को बि तुंहिंजो न आहे। बाबा जेकॾहिं मां कुछ पुछंदसि न त तूं चवंदे कुफुर थी करीं। तो ॾिठो न, गरीब जो केर बि न आहे, कुदरत बि ॾाढनि जी थई। इहे ई त इंसान जे इम्तिहान जूं घड़ियूं हूंदियूं आहिनि धीअ। शैतान सब्र करण खां रोकींदो ऐं इंसान खे बरगलाईंदो आहे। जे इंसान पंहिंजे दुख ते फतेह हासिल करे वठी, तंहिं इंसान खे को बि रोके नथो सघे। बाबा पाण गरीब माण्हुनि जो कहिड़ियूं कामयाबियूं, कहिड़े दुख ते फतेह कयो, कहिड़ा इम्तिहान ऐं कहिड़ा सब्र। पाण त जानवरनि खां बि बदतर ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पैदा थींदा आहियूं। मां बि पंहिंजी मां वांगुरु रोई रोई चरी थी मरी वेंदसि ऐं हिकु ॾींहुं पंहिंजी हयाती जा ॾींहं पूरा करे वेंदसि। धीअ हाणे रोअण मां छा थींदो, बस लिखे जा लेख आहिनि, जेको थियणो आहे सो थी वियो। न रो धीअ, मूंखे बि रोआरे थी। अल्लाह करे मां सब्र कर न्याणी, सब्र कर मां, सब्र कर।
जागीरानी निज़ाम जे ख़िलाफ़ है। हैदराबाद के फ्यूडरल सिटी समझंदो है ऐं तूं चवंदो है त पंहिंजो कमकार कराची में हलाईंदे। इहा त तमामु डिघी ऐं घणी ॻाल्हि आहे ज़र अली। इहा करे मां तोखे फुर्सत में ॿुधाईंदुसि। हूअं ज़मींदारी को बुरो पेशो न आहे। जेकॾहिं ज़मीन वरिती अथई त पोइ पोखे जा जदीद तरीक़ा अपनाए। शम्स इन रवायतनि ज़मीन कणक फुटी पोखण खां हाणे पाण खे मटाए जदीद तरीक़ा इस्तेमाल कर। मां त तुंहिंजी सोच मां 100% मुतमिन आहियां, पर तोखे त ख़बर आहे यार, इन मॉडर्न तरीक़े खे अपनाइण लाइ खोड़ सारी रक़म खपे। वक़्त सां गॾु तो वटि इलाही सारी रक़म बि अची वेंदी। ऐं हा, जदीद खां जदीद मशीनरी अपनाए ऐं कमु कर ऐं सदिन पुराइणी इन फरसूदा रवायतुनि खे ख़तम कर। अरे ठीकु आहे यार, हाणे इन ॻाल्हि खे छॾ। हाणे त तूं मूंखे इहो ॿुधाए त चांडोगी सां राब्ते में आई या इश्क मुश्क थी वियो? चांडोकी खां सवाइ मुंहिंजी कहिड़ी ज़िंदगी चइबी? तोखे ख़बर आहे राति जो बि मां बल्ब ॿारे पोइ सुम्हंदो आहियां। ईअं मूंखे निंड कोन ईंदी आहे। ज़र अली खे तूं सफ़ा विसारे छॾियो आहे शेरू। हाणे तूं हुनजो पुछंदो ई न आहीं। हू जॾहिं बि फोन कंदो आहे तुंहिंजो पुछंदो आहे। थी सघे थो त मां कुझु ॾींहंनि में घणा ओचितो हली वञा, पर तूं उदास बिल्कुलु न थी जा। चांडोकी जेकॾहिं कंहिं ॾींहुं ओचितो शेरू ॻाल्हाइण शुरू करे पोइ डप खां मुंहिंजो साह निकिरी वञे। ख़बर अथई बानो, कॾहिं कॾहिं मूंखे ई अहिड़ी तरह ॾिसणु शुरू कंदो आहे। ईअं लॻंदो आहे त ही इजो खाइणु शुरू थींदो ऐं मां हिकदमि हिन जूं अखियूं फेराए छॾींदी आहियां। जानवर वेचारो बि मोहब्बत ऐं प्यार जो बुखियो हूंदो आहे, सम्झी था वञनि। हा इहो त आहे। तुंहिंजो भाउ हाणे कीअं आहे बानो? बसि अधूरो माण्हू बणिजी वियो आहे। जीअं को पत्थर जो बोतो ॻाल्हाए न सघंदो आहे। मुंहिंजो भाउ वेचारो बि हाणे सॼी ज़िंदगी ग़मी ख़ुशी जो इज़हार सिर्फ़ इशारनि में करे सघंदो। मूं ॿुधो आहे त तुंहिंजे भाउ साले ते ॻोठ जा कुझु माण्हू चिड़ियल आहिनि। माण्हू चवनि था त इन जे करे ॻोठ में वॾो खून ख़राबो थियण वारो आहे। असांखे ख़बर आहे अदी, पर जेसी ताईं खान बहादुर अखियूं नथो फेरे, अदा साले चवे थो त ॻोठ वारनि जी परवाह कान कबी। साले जॾहिं आऊं तोखे ख़ातिरी कराए चुको आहियां त आऊं तोसां हर हाल में कढायां, त पोइ तूं डिॼी छो थो? सरदार साईं ख़ौफ़ वारे ॾींहं ते हे बंदो ॼाओ ई न आहे। महिरबानी करे मूंखे ॿीहर अहिड़ो तानो कॾहिं बि न ॾिजो। हा त पोइ बाबा वञी घुम फिर। सरदार बिजार खान ॼाणे आऊं ॼाणे, वञ तूं, शाबाश, घुम फिर। ऐं मूं सूबेदार बच्चल खान खे बि चई छॾियो आहे, जेके हथियार बंद न ॻोठ ते काहे आया हुआ उन्हनि खे हथ करे लाकब में काहे हणे। सरदार साईं ने सूबेदार मुंहिंजी घुर कई आहे छा? सूबेदार बच्चल आहे त पंहिंजो माण्हू, पर हुन ते एतबार नथो करे सघिजे। छा सम्झई? हिन जो मतिलबु सरदार साईं तव्हां चओ था त न घुमण फिरण में थोरो एहतियात। हा, पर मूंखे नथो लॻे त सूबेदार हरू भरू तो में हथ विझंदो। सरदार साईं मूंखे इजाज़त। ठीकु आहे, हाणे तूं भले हल। आऊं सरदार बिजार खान सां ॻाल्हायां थो। जेकॾहिं हू ठाह जे मूड आहे त पोइ सोचींदासीं बि ऐं तोखे इतलाह बि कंदुसि। हाणे तूं हल भले, शाबाश।
साले मोड़ण वारो बिल्कुलु न आहे। ऐं सोढे खे चई छॾियां त पंहिंजा हमरा तयारु करे छॾे त जीअं ॻोठ ते हमलो न थिए ऐं का अणथियणी नथी पवे। इन करे दुश्मन खे मुंहुं ॾियण जे लाइ हर वक़्तु तयारु रहो। महाराज कर ख़बर गुजार खान जो रात वारो प्रोग्राम जो केटी पे निकतो सो आहे या कैंसिल थी वियो? उम्मीद आहे त तूं मुंहिंजी चाल खे समझी चुकी हूंदी। तुंहिंजा सभु मनसूबा नाकाम बनाए छॾिया। तू छा पई समझी? हाँ, हिन दुनिया में सभु खां अकुलमंद ऐं सियाणी तूं आहीं। बाक़ी सॼी दुनिया बेवकूफ़ आहे। हा न? शहरोज़, तूं कहिड़ी ॻाल्हियूं करे रहियो आहीं? भले तूं मूंखे पंहिंजी मां क़बूल न कर ऐं मूंखे बि एॾो बेहुदा न समझ। मां थी सघे मां बि कोई कदम खणा। पुराणी कहावत आहे, सियाणनि चयो आहे त सांडरो रंग बदलाईंदो आहे, पर अॼुकल्ह जा इंसान बि रंग बदलाइण लॻा आहिनि सांडे जीअं। शहरोज़, पाण खे हिकु छित जे हेठां ई रहणो आहे। मां नथी चाहियां त दिलनि में एॾी नफ़रत पैदा थिए। मां तोखे पंहिंजी माउ कदम तस्लीम नथो करे सघां। तो वटि ॿियो दग बि न कोन्हे को। तूं छा थो चए त खान बहादुर खान खां मां तलाक वठी ऐं वापसि मां पंहिंजे घर वञां? ॾिस, हरगिज़ न। मां चाहियां थो त असां ॿिन्ही मां केर बि पंहिंजी हद क्रॉस न करे। मां इहो थी चाहियां त तूं मुंहिंजी इज़त कर। हिकु मां तौर न, पर खान बहादुर खान जी ज़ाल समझी त मुंहिंजी इज़त कर। इन हक़ जी मां हक़दार आहियां ऐं मां तोखे इहो बि चवां थी त इहो हक़ समझी तूं मुंहिंजी इज़त कर। ठीकु आहे, मां सभिनी ॻाल्हियुनि खे दरगुज़र कयां थो, पर इन ॻाल्हि जी मूंखे साबिती केरु ॾींदो जो तूं ॿीहर मुंहिंजे ख़िलाफ़ का साज़िश न कंदी। दरअसल त लगातार तो मूंखे पंहिंजो दुश्मन बणायो आहे, ईअं न? ऐं मुंहिंजी दिलि में तो ई त नफ़रत पैदा कई आहे ऐं मां इन हक़ीक़त खां कीअं इनकार करे सघां थी त खान बहादुर खान जो तूं अकेलो ई पुटु आहीं ऐं तूं त हुनजो पगदार ऐं वारिस पुटु आहीं। अॻु में त मां एहतियात सां कमु कंदो हुयुसि, पर ही जेका तूं चाल चली हुई न, ख़बर अथई तुंहिंजी इन चाल में मुंहिंजी जान बि वञी सघे पई। इहो बि शुक्र आहे ऐं बाबा साईं जा मूं ते एहसान आहे जो बाबा साईं वॾे अकुल सां इन मसइले खे हल करे वेठो। हिकु ॻाल्हि चवां शहरोज़ खान? हा चओ। जॾहिं बि तूं मूंसां ॻाल्हाई न, इज़त ऐं इतराम सां ॻाल्हाईंदो कर। इहो तूं करे न ॻाल्हाईंदो कर मूंसां। मूंखे तमामु इहो लहजो तुंहिंजो ख़राबु लॻंदो आहे जॾहिं तूं करे ॻाल्हाईंदो आहे। मां खान बहादुर खान जी ज़ाल आहियां, ज़ाल आहे, ऐं तोखे मुंहिंजो अदब करणु खपे। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।